वक़्तु शहीद जान मोहम्मद महर जी जेका यादि जे हवाले सां ताज़ियती एहतिजाजी मेड़ाको हैदराबाद प्रेस क्लब में जेको आहे सो शुरू थी चुको आहे ऐं उन में जेको आहे सो सॼी सिंध जा सहाफ़ी ऐं हैदराबाद रीजन जा सहाफ़ी मौजूदु आहिनि। अचो त शहीद जान मोहम्मद महर जे हवाले सां उन्हनि सां गुफ़्तगू कयूं। हीअ तक़रीब जेका आहे हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां मुनक़िद कई वई आहे। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। 43 ॾींहं गुज़री चुका आहिनि, रुॻो आसरा आहिनि हुकूमत जा। ऐं असीं सम्झूं था त हुकूमत कमज़ोर आहे। जे शहीद जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि त असीं इहे चवण में हक़ जानिब आहियूं त छा 245 जेके ॾोहारी आहिनि, धाड़ियल आहिनि, सिंध हुकूमत उन्हनि जे हवाले करे छॾी आहे। असांखे इहा ख़बर आहे, सखर जा दोस्त ॿुधाइनि था त 12 किलोमीटर जे पंध ते, सखर खां 12 किलोमीटर जे पंध ते क़ातिल वेठा आहिनि, पर उहे पकड़िया नथा वञनि। हीअ तहरीक माठी न थींदी। असां हाणे मुल्क जी तहरीक ॾांहुं वञूं था पिया। ॾिसो, इन मां ई इंतिज़ामिया जी जेका लापरवाही महसूसु थिए थी या मायूसी महसूसु थिए थी या बेवसी महसूसु थिए थी त 40 ॾींहं गुज़रण जे बावजूदि उहे जवाबदार, उहे क़ातिल जिन जा ठिकाणा बि ख़बर आहिनि, नाला बि ख़बर आहिनि, शक्लियूं बि सभिनी खे अचनि थियूं, तस्वीरूं बि सभिनी खे बरज़बान यादि आहिनि, ऐं उहे गिरफ़्तार न थियनि त असां छा सम्झूं त इंतिज़ामिया जेको आहे सो खां ॾोहारी ॾाढा आहिनि। उन करे असां इंतिज़ामिया खे ॿीहर इहे ॻाल्हियूं यादि ॾियारण जे लाइ हीउ मेड़ाको कयो आहे त जीअं सॼी सिंध जे सियासी ऐं समाजी अॻवाननि जो हिकिड़ो ई आवाज़ु जेको आहे सो गॾिजी उन्हनि ताईं वञे, इहो पैगाम पहुचे त मसइला पंहिंजी जॻह ते, पर जवाबदारनि खे गिरफ़्तार थियणु खपे ऐं शहीद खे इंसाफ़ मिलणु खपे। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ जेको आहे सो हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां एहतिजाजी ताज़ियती मेड़ाको हैदराबाद प्रेस क्लब में मुनक़िद कयो वियो। एहतिजाजी ताज़ियती मेड़ाके में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मंगसी, क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट MQM जे अॻवान साबिर क़ाइम खानी, हैदराबाद प्रेस क्लब जे सदर लाला रहमान सबू, हैदराबाद प्रेस क्लब जे सेक्रेटरी जनरल हमीदुर रहमान, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी ख़ज़ानची लाला असद पठान, मरकज़ी अॻवान ख़ालिद खोखर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इकबाल मल्ला, सेक्रेटरी जनरल जयप्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी ख़ास के लिए समेत सियासी, समाजी, अदबी वकीलनि मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे निगरान सिंध गवर्नमेंट फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं क़ातिलनि खे फौरी तौर ते हिरासत में वरितो वञे। वकीलनि, सियासी, समाजी, अदबी तंज़ीमनि इन प्लेटफॉर्म ते इहो बि चितार ॾिनो आहे त जेकॾहिं शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त सॼी सिंध में एहतिजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन, ख़ासि करे इबरत न्यूज़, हैदराबाद।